रमज़ान जड़ी अज़ीम नेमत सां माला माल कयो। पाके वरी हिकिड़ो मौक़ो फराहम कयो जे अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस महीने में पिंड जे पापे गुनाह के धोई सघूं, अल्लाह जे अज़ाबुनि में महफूज़ थी सघूं ऐं अल्लाह तबारक व तआला जे जन्नत में मुस्तहिक़ थी सघूं। हाज़रीन जुमा, जे दीगर अयाम दीगर ॾींहं निकिरनि था कि रमज़ान करीम जो महीनो पण आहिस्ते आहिस्ते रफ्ता रफ्ता पिंड जी मंज़िल मक़सूद जी तरफ़ रवान दवा है, जंहिंजो विचियो अशरो पामथ साया फगन है। खुशनसीब वो माण्हू आई जे गुज़िरियल अयाम के अल्लाह ताला जी इबादत में सर्फ कयो ऐं गुज़ारियो ऐं इन ॾींहं के अल्लाह जी तरफ़ सां इनाम में तोहफ़ो सम्झी इन जी इज़्ज़त तकरीम कई। अल्लाह तबारक व तआला वटि माफ़ी इस्तिग़फ़ार मंगियो ऐं अॼु पण बदनसीब वो माण्हू आई जे हिन महीने में पण कुछ हासिल न कयो, न रोज़ो, न तरावी, न ज़िक्र, न अज़कार, न सदको, न खैरात, दूर ही दूर, दूर ही दूर। उन्हीं बदनसीबे के अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआ मथे बदा बद दुआ पढ़ना हो, आमीन पढ़चो हो जे अल्लाह ताला के मुसलमान की जिंदगी में रमज़ान जो महीनो आणे ऐं वो माण्हू पंहिंजे गुनाह जी माफ़ी मग़फ़िरत न घुराए लाइ उन माण्हू ना हलाकत बर्बादी हुए। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा आमीन। त ही मुबारक महीनो पाण वटि हिकिड़ी मेहमान जी हैसियत रखे थो ऐं पाण कई तोहफ़ा, बरकतूं, मग़फ़िरतूं, रहमतूं पाण सुम्ही कोठियो खणी अचे थो। दर हक़ीक़त मेहमान त पाण आहियूं, कोरोना त रमज़ान त वरी तव्हां क़यामत सूदी ईअं ईंदो पियो। हे अल्लाह हयाती ॾिने रमज़ान वरी मोटी ईंदो, पर दरअसल इंसान पिंड पिंड खे मेहमान सम्झे कि आउं मेहमान आहियां। ही रमज़ान त जीअं सिज उगोन यारदा जैसुई उगंदो पियो त अल्लाह तबारक व तआला जो उसूल है उम्मत के मिलंदो पियो, पर पिंड के मेहमान समझी अल्लाह तबारक व तआला वटि रोज़े जी कदरदानी करे ऐं हिक हिकिड़े रोज़े के वॾो कीमती ख़ैर बरकत वारो समझे। अल्लाह जी प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मशहूर हदीस है कि मन साम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि। जंहिं रमज़ान मुबारक जो रोज़ो रखियो ईमान ऐं सवाब जी नियत से अल्लाह तबारक व तआला उन जे पुठिले गुनाह के माफ़ करे छॾे थो। केतिरो अल्लाह तबारक व तआला इंसान मथे मेहरबान है, रहमान है जे इंसान पुठिया जितनियूं ख़ताऊं कयूं आहिनि, गलतियूं कयूं हुन, अल्लाह तबारक व तआला के एतिरो महबूब रोज़ादो बंदो लगे थो कि अल्लाह ताला माफ़ करे छॾे। बल्कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता ऐं सुधी फरमायो जे हर इफ्तारी जे वक़्त रोज़ो खुले थो पाण जे रोज़ो खोलियूं था त अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त अल्लाह तबारक व तआला हज़ारों माण्हू के जहन्नम जी बाहिनो आज़ाद करे थो। हज़ारों माण्हू ने वो इफ्तारी जो वक्त जो हुए तो इंतहाई कीमती वक्त हुए तो 5-7 मिनट इंतहाई मुअज़्ज़ज़ हुए था। अल्लाह तबारक व तआला ये पिण जे बंदे के जहन्नम में आज़ाद फरमाए तो उन वक्त में खुसूसन पाण खे अल्लाह वटि इस्तिग़फ़ार कयो खपे। खुसूसन जो वो 5-7 मिनट इफ्तारी नो अॻियां हुए था, रोज़ो खोले नो अॻियां हुए था, वो बहु कीमती हुए था। रमज़ान जी हर सात, हर आन, हर पल, हर मिनट कीमती है, पर इफ्तारी वाला जो मिनट है, रोज़े खोले वालो जो टाइम है, वो इंतहाई शानदार है। जी अल्लाह तबारक व तआला पिण जे बंदे के जहन्नम नो आज़ाद करे तो अल्लाह तबारक व तआला जी प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए
ये अल्लाह ताला जे बंदे मां जो को ईमान जी हालत में पक्को यकीन रखी जे मुझे रोजो रखियो है ये मुझे रब ने रखियो है इन रोजे जी एवज अल्लाह तबारक व तआला मुझे अजर दीदो ए जितरियो इबादतों रहियो अल्लाह तबारक व तआला जितरियो इबादतों दुनिया में मोमिन मुसलमान मथे मुख्तस कयो है उन्हें मिले जा अजर सवाब पे डिक्लेयर करे छड़ाए जे इन जो एतरो अजर है इन जो एतरो सवाब है पर रोजो वाहिद इबादत है जे अल्लाह तबारक व तआला फरमाए जी ई रोजो मूल है ने इन जो अजर आउनी तो बोला तो एक खुफिया इबादत है पोशीदा इबादत है जे बंदे ऐं अल्लाह जे विच में ॿियो को इन में एंटर दाखिल न आहे बंदे अल्लाह खे ज ख़बर है जी बंदो रोज़ादो आहे कना नमाज है तो इंसान इबादत मस्जिद में अचे पियो सजदो ॾे पियो माण्हू ॾिसे पिया जी नमाज पढ़े पियो रोज़ो हज ते वियो उमरे ते वियो त माण्हू ॾिसे पिया पर ही रोज़ो अहिड़ो आहे जी अल्लाह ऐं बंदे जे अलावा कंहिंखे एतिरी ख़बर न आहे जी बंदो रोज़ादो आहे या न ने बंदे के रोजे में कितनी तकलीफ थी है उन जी भूख जी सुस्ती जी काहली जी कितनी दिक्कत थी है कितनी शिद्दत पेश आई है ये बंदे अल्लाह के अलावा कोई बियो इन जो कोटो न लगा सके इतने अल्लाह तबारक व तआला फरमाए जी रोजो मूल है इन जो अजर आउनी दो अल्लाह जी प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को फरमाए मन साम रमजान ईमान व तसाबन गुफर लो मा तकद्दम मिन ज़ंबे जय ईमान जी हालत में सवाब जी नियत से अल्लाह मथे यकीन समझी जे मुखे जिकी पर दौरान रोजा जिकी पर तकलीफ अची दी दुख अची दो उन जो भूख जो बीमारी जो अगाई जो सगाई जो आजमाइश को पर आवे मु सवाब जी नियत से रखियो है जन्नत की उम्मीद से रखियो है ने अल्लाह तबारक व तआला जरूर मुखे इन रोजे जो अजर व सवाब दीदो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अबू हुरैरा फरमाईंदा कि रमजान अगिया अल्लाह के रसूल फरमाया अताकुम रमजान शहर मुबारकम जे आवट रमजान मुबारक अचे तो इन में जा ऐं बरकत हासिल कर लाई जा रिज़्क रोज़ी जी बरकत आल औलाद जी बरकत गुनाह जी माफी जी बरकत इंसान जी जिंदगी जी बरकत इंसान जी जिंदगी में एगो इनकलाब अचे तंहिंजी बरकत ऐं तमाम बरकतूं अल्लाह तबारक व तआला रमजान जे मुबारक महीने में इंसान के दरवाजा खोले ॾिए थो ऐं हे रमजान मुबारक जा जेको रोज़ा रहिया जीअं इस्लाम जा 5 रुकन आहिनि तंहिंमें जा हिकिड़ो रुकन आहे जेको फर्ज़ है अल्लाह जी प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए फरज़ अल्लाहु अज़्ज़ व जल्ल अलैकुम सियाम अल्लाह तबारक व तआला आ मथे रोजे के फर्ज क्यों है रोजे के फर्ज क्यों वियो है एक ही अल्लाह आजी स्वान यारे इतरे ला न बल्कि अल्लाह आन अगिया जितरियो उम्मत गुजरी उन्हीं मथे रोजा फर्ज कयो है गर्चे उन्हीं जी अफ्तारी सहर जो वक्त अलग हो या उन्हीं जो रोजे जो मुद्दत है टाइम अलग अल्लाह ताला मुतय्यन कयो है पर रोजो फर्ज हो ये पामत फर्ज है फर्ज जो को रो को पर छड़नो अल्लाह तबारक व तआला जो इंसान इंतहाई गुनहगार थी बल्कि रोजो छड़ता इब्ने हुज़ैमा जी रिवायत है अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हजरत अबू उमामा अल-बहली रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदा कि अल्लाह के रसूल फरमाए जे हां हिकिड़ी रात सुतो पियोसि मूंखे ॿी माणो थिया ख्वाब जी हालत में ने अंबिया अलैहि सलातो वसलाम जा ख्वाब वही जी सूरत वेंदा वही जी शक्ल वेंदा को शख्स अचेंदा मूंखे उथियारींदा ऐं मूंखे कोठे वञेंदा हिकिड़े ॾुखे डूंगर मथे मूंखे चढ़ाईंदा ॾुखियो डूंगर जंहिं मथे मुंहुं ला करे चढ़णु बहु मुश्किल थियो पोइ उन ॿी शख्स मुंहिंजी मदद कयो या डूंगर जी चोटी मथे चढ़ी हुउसि जहिड़ो हुते आऊं चढ़ियोसि ત્યારે મોકલી ચીખો પુકારની આવાજ સુની आवाज आई और वहशत ना ત્યારે મોની બી કે પૂછ્યો ये आवाजों कोरे जी हुई ये आवाजों कोरे जी हुई ત્યારે उन्हीं बी चो जे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये दोज़खी जो आवाज हुई ये जहन्नमी जो आवाज हुई जेको अल्लाह जो अजाब नता सही सके चीख पुकार कहिए था उन्हीं जो आवाज हुई
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइए था कि चंद कदम मजीद मोके अॻियां कोठे में आयो अॻियां आयो त हिकिड़ा माण्हू ऊंधे मुंहुं लटकिया पिया हुआ ऊंधे मुंहुं ने उन्हीं जे गिलाफ ऐं मोह खे मलाए के तेज़दार छुरे से चीरो पे अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जी मूं पुछियो उन्हीं माण्हू वो कहिड़ो आहे अल्लाह जा फरिश्ता हुआ उन्हीं खे पुछियो जे मलाइको ही केरु माण्हू आहे एॾो दर्दनाक अज़ाब ऊंधा लटकल आहिनि चेहरा मुंहुं इन्हीं जा तेज़ आलात से चीरा वञे पिया पुछियो मूं सवाल कयो ही माण्हू केरु उन मलाइके चयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो माण्हू आहे जेको रमज़ान जे बाबरकत महीने में रमज़ान जे मुबारक महीने में खुले आम बग़ैर रोज़े जे खाईंदा पीअंदा पिया अल्लाह उन्हीं मथे अज़ाब मुसल्लत कयो है ता हयात हमेशा अल्लाह करे अल्लाह इनके अज़ाब मुसल्लत कंदो त तसव्वुर कयो जे अल्लाह तबारक व तआला के केतिरो कहर गुस्सो अचे थो त रमज़ान अल्लाह तबारक व तआला पांखे पिण तरफ से हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे इन तोहफ़े के नेमत गनीमत अज़मत समझी पिण जी गुनाह जी माफ़ी घुरो अल्लाह के राज़ी करण जा कम कयूं थी सके तो जे रमज़ान पंहिंजी ज़िंदगीअ में आख़िरी रमज़ान हुए फिर ही रमज़ान पाण लाइ करे न अचे पाण ख़बर में हो तैर ही अचे त हर सात के हर मिनट के हर घंटे के कीमती औकात समझी अल्लाह तबारक व तआला जी इबादत में जिक्र में कलाम जी तिलावत में ऐं सब्र इत्मीनान से रमज़ान जो महीनो गुज़ारियो ऐं अल्लाह तबारक व तआला वटि हर तकलीफ़ मथे हर दुख मथे हर मुश्किलात मथे अजर ऐं सवाब जी नियत रखो अल्लाह इन जो पांखे दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही में अजर ॾींदो अल्लाह तबारक व तआला दुआ गोया रब्बुल आलमीन पांखे रमज़ान करीम जी कदर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला पांखे जिए पां रोज़ो रखूं पिया अल्लाह इख़लास जी नियत से मज़ीद पांखे अल्लाह जी इबादत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला पंहिंजूं टुटलो फुटलो इबादतूं क़बूल फरमाए अर्श अज़ीम व जरब जेकी पंहिंजा भाउ भेणूं माउ पीउ दुनिया में रुख़सत कया रहिया अल्लाह मिड़ी जी मग़फ़िरत फरमाए रमज़ान करीम जे महीने में अल्लाह पां गुनहगार जी दुआ उन्हीं जा कम क़बूल फरमाए अल्लाह उन्हीं के करवट करवट आराम नसीब फरमाए रब्बुल आलमीन पांखे मैदान महशर में पिण जे अज़ाब नु बचाए रहमत जे पर्दे नीचा रखे अल्लाह तबारक व तआला जेकी बीमार है मिणी के शिफा कामिल आजिल नसीब फरमाए रब्बुल आलमीन जैसी दियारे मजहब इस्लाम ते कायम दायम रखे पांजो खात्मो कर ईमान बिल खैर मते करे वमा तौफीक इल्ला बिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदहु व नस्तईनुहु व नस्तगफिर व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फइन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसिन बिदअह वकुल्ल बिदअतिन ज़लालहा वकुल्ल ज़लालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि व सल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहु अकबर अल्लाह।